जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त नान कताई कीअं ठाहिजे, कीअं अटो ॻोइजे हिन जो, और कीअं क्रिस्पी और कुरकुरी नान कताई ठहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इन में खणंदासीं असां हिकु कोप खंडु, उनखे असांखे चङी तरह पीसे करे उनजो पाउडर ठाहिणो आहे। जेको बि कोप इस्तेमालु कंदासीं उहो कोप साॻियो ई रखिणो आहे हर माप में। खंड खे पीसे असां उनखे विझंदासीं हिकु बाउल में। हाणे जेतिरी असां खंडु खई आहे ओतिरो असांखे खणणो आहे सचो घी। सचे घी जी जॻह ते असां बटर या डालडा जो बि इस्तेमालु करे सघंदासीं। घी विझण खां पोइ असांखे हिनखे चङी तरह मिक्स करणो आहे। उन लाइ असां विस्कर या ब्लेंडर जो इस्तेमालु कंदासीं, जे इहो काफ़ी फ्लफी थी वञे, हल्को थी वञे और इहो क्वांटिटी में बि डबल थी वेंदो। धीरे धीरे ॾिसो मिक्स कंदा वेंदासीं। लॻभॻि असांखे 10 मिंटनि ताईं हिनखे मिक्स करणो आहे, जेसि ताईं पीक्स ठहनि। मां जीअं ॿुधायोमांव, तव्हां घी जी जॻह ते बटर या डालडा जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। थोरो सो अञा मिक्स कंदासीं हिनखे, और बीटर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं। उन सां थोरो इहो कमु जल्दी थींदो। इहो बिल्कुलु रेडी थी चुको आहे, त हिनखे असां पासीरो करे रखंदासीं। हाणे हिकु ॿियो बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं 2 कोप मैदा। मां साॻे ई कप जो इस्तेमालु करे रही आहियां। और हिकु कोप हिन में विझंदासीं असां बेसण। 2 कोप मैदो, 1 कोप बेसण, 4 चमचा हिन में सूजी विझंदासीं, और 2 चमचा हिन में मिल्क पाउडर विझंदासीं। इन सां नान कताई ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। 1/4 स्पून हिन में बेकिंग सोडा विझंदासीं, 1 चमचो, और 1.5 चमचो हिन में बेकिंग पाउडर यानी 1.5 स्पून। और फ्लेवर ॾियण लाइ असां हिन में विझंदासीं इलायची जो पाउडर 1/2 चमचे जे क़रीब। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करणो आहे। इहे सभु सुकी शयूं आहिनि। इन खां पोइ नेक्स्ट स्टेप में असां जेको बटर और खंड खे बीट करे रखियो आहे उहो विझंदासीं मिक्सचर। इनखे विझी चङी तरह असांखे मिक्स करे अटो ठाहिणो आहे। इन में पाणी या खीर जो इस्तेमालु न कंदासीं, ईअं ई असांखे इन में अटो ॻोइणो आहे। अटो चपातीअ वांगुरु न ठहंदो इन में। जीअं असां फुल्के जो अटो ॻोईंदा आहियूं त नरम हूंदो आहे, या पूरीअ जो अटो सख़्तु हूंदो आहे, उहो कंबाइन हूंदो आहे, त उहो कंबाइन अटो असांखे न ॻोइणो आहे। इन तरह अटो थींदो, हथ में खणंदासीं, मुठी ॿधंदासीं त उहा ॿधिजंदी, मतिलबु इहो असांजो अटो रेडी आहे। तव्हांखे लॻे काफ़ी सुको आहे असांजो अटो, अञा बराबरि न थियो आहे, छाकाणि मेजरमेंट जे करे कुझु फ़र्क़ु थींदा आहिनि, त उन में तव्हां 1 या 2 चमचो घी विझी वरी वापसि हिनखे ॻोयोसि त इहो बराबरि ठही वेंदो। या 1 चमचो खीर जो इस्तेमालु कजो, इन खां वधीक न। ऐं हीअं मुठी ॿधी ॾिसंदासीं इहा बराबरि ॿधिजे थी, मीन्स असांजो अटो रेडी आहे। त थोरो सो पोर्शन खणंदासीं। इहे नान कतायूं असांजी थोड़ी वॾियूं हूंदियूं आहिनि, त थोरो सो वधीक पोर्शन खणी करे हिनखे असां नान कताई जी शेप ॾींदासीं। और चङी तरह क्रैक्स बंदि करणा आहिनि, छाकाणि त इहा जेॾी महिल बेक थींदी त क्रैक्स इहे वधीक खुलंदा आहिनि। त पहिरियों असां हिनखे चङी तरह बंदि कंदासीं, जीअं पोइ बेक थियण खां पोइ हिन में क्रैक्स वॾा वॾा न ठहनि। शेप ॾियण खां पोइ छुरीअ सां हिन ते असां कट जो निशान लॻाईंदासीं। इन ई तरह सभु नान कतायूं असां रेडी कंदासीं। इहे क्रॉस जा निशान करण सां जेॾी महिल असां हिननि खे बेक कंदासीं त इहे फूलजंदियूं न, पूरीअ वांगुरु। हाणे इन जे मथां असां लॻाईंदासीं थोरो थोरो खीर। उन जे मथां लॻाईंदासीं असां बादामियूं, 2 हिसनि में बादामियूं और 2 हिसनि में काजू लॻाईंदासीं। खीर लॻाइण सां ड्राई फ्रूट उन जे मथां चङी तरह चिपकी पवंदो आहे। इन ई तरह सभु नान कतायूं रेडी कंदासीं। इहे मां वॾियूं नान कतायूं ठाहियूं आहिनि। साॻे ई नमूने असां नंढी नान कताई बि ठाहे सघंदा आहियूं। ड्राई फ्रूट हणण महिल केॾी महिल नान कताईअ ते क्रैक्स अची वेंदा आहिनि, त सभु ड्राई फ्रूट्स हणण खां पोइ असां हिकु नान कताई खे खणी करे उनखे हथ सां थोरो सो प्रेस कंदासीं, जीअं हिन में प्रॉपर शेप बि अचे और ड्राई फ्रूट उन ते चिपकी बि पए चङी तरह और निकिरे न। इन तरह सभु नान कतायूं रेडी कंदासीं। उन खां पोइ हिनखे बेक करणो आहे। जीअं वॾियूं नान कतायूं ठाहियूं तीअं ई नंढियूं नान कतायूं बि ठाहे सघिबियूं। नंढो पोर्शन खणी करे उन जे मथां हिकु बादामी लॻाइजे। हाणे नान कतायुनि खे बेक कंदासीं, त वॾी नान कतायुनि खे असां कंदासीं बेक 150 डिग्री ते 30 मिनट्स लाइ, और नंढी नान कतायुनि खे बेक कंदासीं 150 डिग्री ते 20 मिनट्स जे लाइ। जेॾी महिल नान कतायूं बेक थी निकिरंदियूं आहिनि त उहे काफ़ी सॉफ्ट लॻंदियूं आहिनि, नरम लॻंदियूं आहिनि, पर जीअं उन्हनि खे ॿाहिरि रूम टेम्परेचर ते थधो कबो त उहे हार्ड थी वेंदियूं आहिनि, यानी क्रिस्प थी वेंदियूं आहिनि। ॾिसो मां थधो करण लाइ रखियूं आहिनि, इहे रेडी थी वियूं आहिनि असांजूं नान कतायूं। थधे थियण खां पोइ बिल्कुलु इहे कुरकुरियूं आहिनि। नान कतायूं ठहण खां पोइ उनखे असां थधो करे चङी तरह रैप करे एयरटाइट कंटेनर में काफ़ी टाइम ताईं रखी सघंदा आहियूं। रैप करण लाइ या त पॉलिथीन जो इस्तेमालु कयो या फ्रेश रैप जो। ये असांजूं नान कतायूं तैयार आहिनि। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।